أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إن الذين توفاهم الملائكة ظالمي أنفسهم قالوا فيم كنتم قالوا كنا مستضعفين في الأرض قالوا ألم تكن أرض الله واسعة فتهاجروا فيها فأولئك مأواهم جهنم وساءت مصيرا إلا المستضعفين من الرجال والنساء والولدان لا يستطيعون حيلة ولا يهتدون سبيلا فأولئك عسى الله أن يعفو عنهم وكان الله عفوا غفورا ومن يهاجر في سبيل الله يجد في الأرض مراغما كثيرا وسعة ومن يخرج من بيته مهاجرا إلى الله ورسوله ثم يدركه الموت فقد وقع أجره على الله وكان الله غفورا رحيما صدق الله العظيم। बेशक उहे माण्हू जो वफ़ात कराईंदा इन्हनि खे मलाइक ज़ुल्म कंदड़ पंहिंजे नफ़्सनि ते चवंदनि त कहिड़ी शइ में हुयो तव्हां, कहिड़े मामले में हुयो तव्हां? चयूं त असां कमज़ोर हुयासीं ज़मीन में। चवंदनि छा न हुई अल्लाह ताला जी ज़मीन कुशादी, पोइ हिजरत कयो हा तव्हां इन्हीअ में? पोइ इहे माण्हू आहिनि जो टिकाणो इन्हनि जो जहन्नम आहे ऐं बुरी आहे मोटण जी जॻह। मगर कमज़ोर मर्द ऐं औरतूं ऐं ॿार जेके नथा सघ रखनि कोशिशि करण जी ऐं नथा रस्तो हासिल करे सघनि, पोइ इहे आहिनि जो क़रीब आहे अल्लाह ताला माफ़ करे इन्हनि खां। अल्लाह ताला माफ़ करण वारो, दरगुज़र करण वारो, बख़्शिणहार आहे। ऐं जेको हिजरत करे तो अल्लाह ताला जे रस्ते में लहंदो, ज़मीन में कुशादगी घणी खे ऐं कुशादगी रिज़्क़ जी खे, ऐं जेको निकिरे तो पंहिंजे घर खां हिजरत कंदे अल्लाह ऐं उन जे रसूल जे तरफ़ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़, पोइ पहुचे थी नी के मौत, पोइ बेशक वाक़े थियो सवाब इन्ही जो अल्लाह ताला ते, ऐं आहे अल्लाह ताला बख़्शिणहार मेहरबान बाझारो। सूरत उन्निसा जो 13हों रुकू, 5 सिपारे जो 10हों रुकू, आयत नंबर 96 खां आयत नंबर 100 ताईं मुकम्मल रुकू तिलावत कयोसीं ऐं उन जो तर्जुमो पढ़ियोसीं। इन्हनि आयात जो इख़्तिसार सां तफ़सीर मारिफुल क़ुरान जुल्द नंबर 2 सफ़ो नंबर 526 खां पेश कजे थो ऐं उहो हिन रीत आहे। सभ खां पहिरियों हिजरत जी तारीफ़ इन्हनि 4 आयतुनि में हिजरत जा फ़ज़ाइल, बरक़ात ऐं अहकाम बयान कया विया आहिनि। हिजरत जी लुग़वी माना हिजरत ऐं हिजरान खां ऐं हिजर खां वरितल आहे। कंहिं शइ खां बेज़ार थी करे उनखे छॾे ॾियणु। ऐं मुहावरत आमा में हिजरत जो लफ़्ज़ तर्के वतन जे लाइ ॻाल्हायो वेंदो आहे। शरीयत में दारुल कुफ़ुर के छड़े करे दारुल इस्लाम में हले वञण के हिजरत चइबो आहे।
मुल्ला अली कारी रहमतुल्लाह अलैह शरह मिशकात में फरमायत कहीं वतन के दीनी सबबन जे करे छॾण के हिजरत में दाख़िल है। सूरह हशर जी आयत अल्लज़ीना उख़रिजू मिन दियारिहिम व अमवालिहिम में जो मुहाजिरीन सहाबा के बारे में नाज़िल थियल है, उनमा मालूम थियो है तो जेकर कहीं मुल्क जा काफ़र मुसलमानन के उन्हनि जे मुसलमान हुजण जे करे ज़बरदस्ती कढन था तो उहे मुसलमान भी हिजरत में दाख़िल आहिनि। इन तारीफ़ में मालूम थे तो हिंद का पाकिस्तान की तरफ मुंतकिल थियण वारे मुसलमानन जो दारुल कुफर का बेजारी के सबब बाइख्तियार खुद इन तरफ आया या जिन के गैर मुसलमान महज उन्हनि जे मुसलमान हुजण जे करे ज़बरदस्ती कढियो, ये सब मानू शरई माना के एतबार से मुहाजिर आहिनि। अलबत्ता जेके तिजारती तरक्की या मुलाज़मत जे सहूलत जे नीयत से मुंतकिल थी था वजन, उहे शरअन मुहाजिर चवराइण जा मुस्तहक नाहिनि। सही बुखारी मुस्लिम जी हिकिड़ी हदीस में आए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद है अल मुहाजिर मन हजर मा नहल्लाहु अन्हु व रसूल। मुहाजिर तो वह है जो उन तमाम शन के छॾे ॾे जिन खां अल्लाह ऐं उनके रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मनो फरमायो है। उन जो मतलब इन हदीस के पहिरें जुमले में ज़ाहिर थे तो जैमें ही इरशाद है अल मुस्लिम मन सलिम अल मुस्लिमून मिन लिसानी व यदि। मुसलमान तो हो है जैसे ज़बान ए हथ जे तकलीफ़ का सब मुसलमान महफूज ए सलामत रहन। तो सच्चो ए पक्को मुसलमान हो ही जो ॿियनि के ईज़ा न पहुँचाए। अड़ी तरह सच्चो ए कामयाब मुहाजिर हो ही है जो सिर्फ़ तरक वतन करे फारिग न थे बल्कि जेतिरियूं शयूं शरीयत हराम ऐं नाजायज़ करार ॾिनियूं आहिनि उन्हनि सभ के भी छॾे पंहिंजे दिल के भी मटाए करे अल्लाह जे अहकामनि जी पाबंदी करे। बाक़ी हिजरत जूं फजीलतूं केतिरियूं आहिनि। कुरान करीम में जड़ी तरह जिहाद के मुतालिक आयात पूरे कुरान में मौजूद आहिनि, अड़ी तरह हिजरत जो ज़िक्र भी कुरान के अक्सर सूरतुन में केतरा ही दफ़ा आयल है। सब आयतुन के जमो करण में मालूम थींदो त आयात हिजरत में 3 किस्म जा मज़मून आहिनि। पहिरियों हिजरत की फजीलत, बो उन जा दुनियावी ए उखरवी बरक़ात, टियों बावजूद कुदरत जे दारुल कुफर का हिजरत न करण ते वईद। सूरह बकरा में आए इन्नल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फ़ी सबीलिल्लाह उलाइका यरजून रहमतुल्लाहि वल्लाहु गफूरुर रहीम। जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं हिजरत कयूं, जिहाद फ़ी सबीलिल्लाह कयूं, ये अल्लाह जी रहमत जा उम्मीदवार आहिनि। अल्लाह ताला बख्शणहार बाजारो आहे। बी आयत सूरह तौबा में आए इन्नल्लज़ीना आमनू व हाजरू व जाहदू फ़ी सबीलिल्लाहि बिअमवालिहिम व अनफुसिहिम अअज़मु दरजतन इंदल्लाह व उलाइका हुमुल फ़ाइज़ून। जिन माण्हुनि ईमान आंदो, हिजरत कयूं, जिहाद फ़ी सबीलिल्लाह कयूं मालन सां ऐं जाननि सां, ये वॾे दर्जे वारा आहिनि अल्लाह वटि ऐं इहे ई कामयाब आहिनि। 3 आयत सूरतुन निसा में वमन यख़रुज मिन बैती मुहाजिरन इलल्लाहि व रसूलिही सुम्मा युद्रिकुल मौत फ़क़द वक़अ अजरुहु अलल्लाह। जेको माण्हू पंहिंजे घर खां निकितो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरफ़ हिजरत कंदे पोइ उनके रस्ते में मौत अची वई तो उनजो सवाब अल्लाह जे मथों लाज़िम आहे। बाज़ रिवायतुन के मुताबिक हज़रत ख़ालिद बिन हिज़ाम के बारे में यह आयत है जो हिजरत अबशा के ज़माने में नाजिल थी। वे मक्के का अबशा के तरफ हिजरत की नीयत से निकता, रस्ते में उन्हनि के नांग डंग हयो जैसे करे उन्हनि जी मौत वाक़े थी। पोइ उन्हनि जे बारे में यह आयत नाजिल थी। बहरहाल इन्हनि 3 आयतुन में दारुल कुफर का हिजरत करे दारुल इस्लाम के तरफ अचण की वड़ी फजीलत बयान कई वही है। अल्लाह के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद है अल हिजरत तहदिमु मा कान क़ब्लहा। हिजरत का पहिरियों जेके गुनाह थी विया हिजरत के बरकत से उहे गुनाह ख़त्म थी वेंदा आहिनि। बाक़ी हिजरत की बरकत केतरी है, इन आखिरी आयात के तरफ ईंदे हिजरत के बरक़ात के मुतलिक सूरतुन नहल की हिकिड़ी आयत में आहे वल्लज़ीना हाजरू फ़ी सबीलिल्लाहि मिन बअदि मा ज़ुलिमू लनुबव्विअन्नहुम फ़िद दुनिया हसनह वला अजरुल आखिरति अकबर लौ कानू यअलमून। जिन माण्हुनि हिजरत कई अल्लाह ताला के दीन के करे
ज़ुल्म खां पोइ इन्हनि खे दुनिया में बि भली जॻह अता कंदासीं, आख़िरत जो अजुर अञा वॾो आहे जेकॾहिं इहे माण्हू ॼाणनि। सूरत उन्निसा जूं 4 आयतूं जेके अल्लाह ताला नाज़िल फ़रमायूं, इन में ॿियो अल्लाह ताला फ़रमायो वमन युहाजिर फ़ी सबीलिल्लाह यजिद फ़िल अर्दि मुराग़मन कसीरन वसअह, जेको माण्हू अल्लाह जे रस्ते में हिजरत कंदो उहो ज़मीन में कुशादगी ऐं रिज़्क़ में बि कुशादगी उनखे हासिल थींदी। त इहे त बरकतूं ज़ाहिरी बातिनी बरकतूं आहिनि हिजरत जे करे। इन्हनि आयतुनि जे तफ़सीर में मुफ़सिर मुजाहिद रहमहुल्लाह लिखियो आहे त हिजरत जे बरकत सां रिज़्क़ हलाल मुराद आहे, ऐं हसन बसरी लिखियो आहे त जेको हिजरत कंदो उन जे बरकत सां भली जॻह भलो घर उनखे मिलंदो। बाज़ मुफ़सिरीन इहो फ़रमाया त हिजरत जे बरकत सां मुख़ालिफ़ीन ते ग़लबो ऐं इज़्ज़त ऐं शरफ़ हासिल थींदी। ऐं दुनिया जी तारीख़ शाहिद आहे जॾहिं कंहिं अल्लाह जे करे वतन छॾियो त अल्लाह ताला उनखे वतन जे जॻह ते भलो वतन अता फ़रमायो, इज़्ज़त अता फ़रमाई, शरफ़ अता फ़रमायो। जीअं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम पंहिंजे इराक़ी वतन खे छॾे करे शाम जे तरफ़ हिजरत फ़रमाई त अल्लाह ताला इहे सभु शयूं उनखे नसीब फ़रमायूं। हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन सां गॾु बनी इसराइलिन पंहिंजे वतन मिस्र खे छॾियो त अल्लाह ताला उन्हनि खे उन खां वधीक बहितर वतन मुल्क शाम अता फ़रमायो। पोइ वरी उन्हनि खे मिस्र बि मिली वियो। असांजे आका मदनी अलैहिस्सलाम ख़ातमुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं साईं जे सहाबा मक्कतुल मुकरमा खे छॾे करे हिजरत करे मदीनतुल मुनव्वरा में आया त हर तरह जी इज़्ज़त ग़लबो राहत सरवत अता थई। अल्लाह ताला इंसान नवाज़ियो ऐं हिजरत जूं इहे बरकतूं आहिनि त दुनिया में बि अल्लाह ताला उनखे नवाज़े थो ऐं आख़िरत में बि उनखे नवाज़े थो। सही बुखारी शरीफ़ में हिकिड़ी हदीस आहे, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद आहे जेको माण्हू अल्लाह ताला उन जे रसूल जे नियत सां हिजरत करे थो त उन जी हिजरत ऐं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ आहे, यानी इहा सही हिजरत आहे जिन जा हिजरत जा फ़ज़ाइल ऐं बरक़ात क़ुरान में ज़िक्र थियल आहिनि। ऐं जंहिं माण्हू कंहिं माल जी तलब या का औरत जे निकाह जे ख़्याल सां हिजरत कई त उन जी हिजरत जो मुआविज़ो उहा ई शइ आहे जंहिंजे तरफ़ उन जी हिजरत आहे, यानी निकाह जे इरादे सां या माल जे तरक़ी जे इरादे सां त उनखे उहा हासिल थींदी। अल्लाह ताला असांखे पंहिंजे पाक कलाम मुक़द्दस जे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। सुभाणे जे दर्स में आहे सलातुल ख़ौफ़, ऐं सलातुल ख़ौफ़ माना ख़ौफ़ जे नमाज़ जो बयान। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी रही तो वरी सुभाणे जो रुकू इंशाअल्लाह ताला तिलावत फरमाईंदासीं। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतुन व फ़िल आख़िरति हसनतुन व क़िना अज़ाबन्नार। अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। सल्लल्लाहु तआला अला खैरि ख़ल्क़ि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व सल्लम व अलिहि व असहाबिहि व ज़ुर्रिय्यतिहि अल बैति अजमईन बिरहमतिका या अरहम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।